मीरपुर बठोरो शहर के मेघवाड़ पाड़े के मंदिर में नामालूम माण्हुनि पारां मूर्तियूं कढी उछलाइण वारे वाक़े खिलाफ अक़लियती बिरादरी समेत शहरी इतिहाद सिविल सोसाइटी जो एहतजाज, अक़लियतनि खे तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो। मीरपुर बठोरो शहर में गुज़िरियल ॾींहुं नामालूम शहर पसंदनि पारां मेघवाड़ पाड़े के क़दीमी मंदिर हनुमान मां मूर्तियूं कढी मंदिर खां ॿाहिरि उछलण ऐं उन्हनि जी बेहुरमती करण खिलाफ अक़लियती बिरादरी शहरी इतिहाद ऐं सिविल सोसाइटी पारां शहर के अली बंदर चौक खां एहतजाजी रैली कढी शहर जो गश्त करण बाद मेन स्टॉप ते धरणो हणी मंदिर की बेहुरमती कंदड़ शहर पसंदनि खे गिरफ़्तार करे अक़लियतनि खे तहफ़ुज़ ॾियण जो मुतालबो कयो वियो। मुज़ाहिरे के खिताब कंदे शहरी इतिहाद अॻवान ॾाॾा इस्माइल शोरो, अक़लियती बिरादरी के चंदर शर्मा, प्रीतम दास, असलम खैरपुरी, नवाज़ खान ज़ौर ऐं ॿियनि चयो त अक़लियतनि जे इबादतगाह जी बेहुरमती कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुननि चयो त मंदिर मां मूर्ति खणी उछलाइण ऐं उनजी बेहुरमती करण हिंदू ऐं मुस्लमाननि खे विड़हाइण जी साज़िश कई वई आहे, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि मुतालबो कंदे चयो त वाक़े में मुलविस शहर पसंदनि खे फ़ौरी तौर ते गिरफ़्तार करे हिंदू बिरादरी जे समूरनि इबादतगाहनि जी सिक्योरिटी वधाए उन्हनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। हुननि चिताव ॾींदे चयो त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न कया विया त ॿीहर धरणो हणी सख़्त एहतजाज कयो वेंदो। आकाश दौर, काविश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मीरपुर बठोरो।